अलैकुम ख़ादिम इंफो टीवी में मां आहियां जो मेज़बान ख़ादिम कनोड़ो तव्हांखे अवां सां अहिड़ी शख़्सियत खे मुलाक़ात कराईंदा आहियूं जंहिंजो पंहिंजे शोबे में को कमकार थियल हुजे, को न को कंट्रीब्यूशन हुजे, का सुञाणप हुजे, को हवालो हुजे। सिंध जा सुगड़, सिंध जे सरज़मीन ऐं सिंधी ॿोली, सिंध जे रिवायतुनि जा अमीन ऐं सिंध जे तारीख़ जा मुहाफ़िज़ आहिनि जिन सिंध जे इल्म खे, अदब खे, तारीख़ खे, रिवायतुनि खे ऐं सुञाणप खे पंहिंजे सजन ताईं पंहिंजे सीना पे सीना संभालियो आहे। अॼु असां सां सुगड़ हाकिम अली रिंद जेको आहे मौजूदु आहे ऐं असां हुन खां सभ खां पहिरियां त हाकिम अली साहिबु तव्हांखे असां भलकार कयूं। साईं वॾी महिरबानी। हाकिम रिंद साहिबु तव्हां असांखे इहो ॿुधायो त सुगड़ जेको लफ़्ज़ आहे उहो सिंधी ॿोलीअ में कहिड़ी माना खे, कहिड़े मक़सद खे रिफ्लेक्ट करे थो? साईं सुगड़ लफ़्ज़ जी माना आहे त सोए घणे लफ़्ज़ ठाहिण वारे खे सुगड़ चइबो आहे, जेको पंहिंजे ॿोलीअ जा लफ़्ज़ ठाहे करे ऐं सुहिणे नमूने सां पेश करे उहो सुगड़। अच्छा, सिंध में जेका सिंधी अदब जी तारीख़ आहे, सिंध जे आर्टिस्टनि फ़नकारनि जी तारीख़ आहे, त सुगड़नि जे हवाले सां उन जा फेरा फुरा कहिड़ा आहिनि? त सुगड़ सिंध में कॾहिं खां हिकिड़ी मालूम तारीख़ हुजे थी सुगड़नि जी? साईं जलाल खत्री रहमतुल्लाह खां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे असां सुगड़ पंहिंजो सरवाण मञींदा आहियूं ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे पूरे रसाले में ॾोर बि आहे, बुझारत बि आहे, हुनर बि आहे, जेके असां पंहिंजे उन सरवाण जी पैरोकारी कंदे असीं पूरे सिंध समेत बलोचिस्तान ताईं सुगड़ापड़ी कचहरियूं कंदा आहियूं। जे सुगड़नि जूं पंहिंजे फन में, बेतबाज़ी में, आर्ट में कहिड़ियूं कहिड़ियूं सिंफ़ूं आहिनि जेके ख़ासि करे सुगड़ खे जंहिंखे मुल्को हासिलु हुजे थो? साईं उन्हनि फननि में हूअं त इलाही फ़न आहिनि, पर ख़ासि करे जंहिंखे असां चऊं त बाबा ही मशहूरु फ़न आहिनि, उन्हनि में ॾोर, सीगार, बुझारत, ॾहस, टीहस ऐं हुनर जूं सिंफ़ूं शामिलु हूंदियूं। तव्हां मुख़्तसिर ई सही ॿुधाए सघो? साईं ॾोर जेको आहे सो उहो हिकिड़े जीअं हिते ई जीअं का ॾोर थींदी आहे माना बुझारत ढके ॾियण वारो, उहो हदीसनि ते मुबनी हूंदो आहे ऐं हदीसनि जे माना लिकल शइ हूंदी आहे जंहिंखे जेको आहे सो ॾोर चइबो आहे। पोइ ॾोर ॾिबी आहे, दोस्त उन जा सुगड़ ॿिया दोस्त उनखे ॻोल्हींदा आहिनि ऐं का भॼी पवंदी आहे, का वरी उन्हनि दोस्तनि ते बीही रहंदी आहे। बुझारत बि हिकिड़ो जेको आहे सो फन आहे जेको उहो बि ॻुझा लफ़्ज़ आणिबा आहिनि। ख़ासि करे असां वटि सिंधी सुगड़ जेके दोस्त आहिनि उहे जेको आहे सो सुरनि ते ठाहींदा आहिनि ऐं जीअं मारवी आहे, ससुई आहे, अहिड़े नमूने सां उन्हनि जे सुरनि ते ठाहींदा आहिनि। पोइ हूंदा लफ़्ज़ ॿ सिटूं हूंदियूं आहिनि पर उन में वॾी माना हूंदी आहे। जीअं त हिकिड़ी गुजारत आहे त तुंहिंजे नाले खां नाला अचनि नाला नाले वारा, माना 4 नाला हिन में शामिल आहिनि। पोइ दोस्त सुगड़ ॻोल्हींदा आहिनि, तुंहिंजे नाले खां नाला अचनि नाला नाले वारा। उमर बादशाह मारवी सां मुखातिब आहे त तूं जो चईं थी त मुंहिंजो पोयां वॾो ॻोठु आहे, मां वॾे वलर वारी आहियां, पर हिते तुंहिंजे कढ त कोई बि न आहे। हाणे गुजारत में पियो चएसि त तुंहिंजे नाले खां नाला अचनि नाला नाले वारा, तुंहिंजे हैबत खां नथा अचनि माण्हू। सुगड़ जी जेका अहमियत आहे, अफ़ादियत आहे, कारज आहे सोसाइटी लाइ, ज़रूरत कहिड़ी आहे माना सुगड़ जी असांजे समाज जे लोकनि खां? सुगड़ साईं सिंधी ॿोलीअ जो रखवाल आहे। हू पंहिंजे हर शइ पंहिंजे सिंधी ॿोलीअ सिंध धरतीअ ते जेका बि शइ ॾिसंदो आहे उनखे पंहिंजे लफ़्ज़नि में समाए छॾींदो आहे ऐं शाइर में इहो आहे त हू शाइरी लिखी करे पढ़ंदो आहे, पर सुगड़ असांजो जेको आहे सो ॾिसी न पढ़ंदो आहे, हू यादि करे ऐं पंहिंजे दिलि में जेको हिकिड़ो खज़ानो समाए करे जेको आहे सो हू पढ़ंदो आहे। बिल्कुलु हूअं त हज़ारे सुगड़ थी गुज़रिया आहिनि बि हींअर, जीअं ॿीड़ो फ़क़ीर कुंभार, उस्ताद हिदायत अली रिड, उस्ताद हुसैन बख्श रिड। इहो ॿुधायो त सुगड़नि जी तरबियत जे हवाले सां या सरकारी सतह ते या सुगड़नि जे तंज़ीमुनि जे हवाले सां पंहिंजो के सुगड़ कॉन्फ्रेंसूं बि सिंध में किथे थींदियूं आहिनि, थियूं आहिनि या थियणु खपनि, या छा अवां चवणु चाहियूं? साईं जेके सुगड़ आहिनि न साईं, उन्हनि जूं कचहरियूं जीअं मच कचहरी आहे, इहा बि सुगड़ जी आहे। खट कचहरी, पट कचहरी, इहे सुगड़नि जूं कचहरियूं हूंदियूं आहिनि। पर हींअर सकाफ़त खातो हुजे
या के ॿिया सकाफ़ती इदारा हुजनि, उहे सुगड़नि खे तमामु घटि उन्हनि खे अहमियत ॾियनि था। ऐं जेके तंज़ीमूं आहिनि, ख़ासि करे सिंध सुगड़ लोक अदब तंज़ीम सलाद, उहा रजिस्टर्ड तंज़ीम आहे। उहा पाकिस्तान जी तंज़ीम आहे। उहा बलोचिस्तान ऐं पंजाब ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में उन्हनि जा यूनिट आहिनि, जेके हू सिंधी ॿोलीअ जी वधि में वधि ख़िदमत करे ऐं पंहिंजे तंज़ीम जे आहार, पंहिंजे वसार, पंहिंजी मदद पाण तरफ़ हू कॉन्फ्रेंसूं कराईंदा आहिनि, जंहिंमें 2016 में हिते खैरपुर शहर में आर्ट काउंसिल में असां लोक अदब बचायो कॉन्फ्रेंस कईसीं। जाम शोरे में थी ऐं उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासीअ जे वर्सीअ ते हर साल जेको आहे सिंध जे सुगड़नि जो कॉन्फ्रेंसूं थींदियूं आहिनि। उस्ताद मोहम्मद सैफल भटीअ जे वर्सीअ ते जेको आहे कॉन्फ्रेंस थींदी में तव्हां सम्झो था त सुगड़ केतिरा हूंदा? तव्हां तंज़ीम जा उहिदेदार आहियो, ऐं सुगड़नि जेके सिंध में कहिड़ियूं अहिड़ियूं एरियाज़ आहिनि जिते वधीक सुगड़ जेके आहिनि मौजूदु हुजनि था या उते सुगड़नि जो तइदादु वधीक? साईं, मुंहिंजे ॼाण मुताबिक़ तक़रीबन सिंध में 10 खां 15,000 सुगड़ मौजूदु आहिनि। ऐं उन्हनि सुगड़नि में जिन जो किताब छपियल आहिनि, छो त सुगड़ साईं तक़रीबन ग़रीब हूंदो आहे, मिसकीन माण्हू हूंदो आहे, मारू माण्हू हूंदो आहे। तक़रीबन 2 खां 2.5 किताब छपियल आहिनि। अच्छा, सुगड़नि जे हवाले सां असां डॉक्टर बलोच साहिबु कमु कयो आहे, ॿियनि डॉक्टर संदीले कमु कयो आहे, त तव्हां बि कमु कयो पिया तमामु एक्टिवली। त इहो ॿुधायो त सिंध में सभ खां वधीक कहिड़े सुगड़ पंहिंजे फ़न खे, आर्ट खे, ॿोलीअ खे महफ़ूज़ कयो आहे किताबनि जे? साईं, असां डॉक्टर नबी बख्श खान बलोच खे पंहिंजो ई अॻुवान सम्झूं था, छो त उन सिंधी ॿोलीअ जी तमामु खां तमामु बहितरीनु ख़िदमत कई आहे। असां डॉक्टर नबी बख्श खान बलोच जे क़बर ते या उन जे यादि में असां लोक अदब कचहरियूं करे उनखे तमामु घणी भेटा ॾींदा आहियूं ऐं उन जे ख़िदमत खे तमामु घणो साराहींदा आहियूं। ऐं मौजूदा दौर में हींअर सिंध सुगड़ लोक अदब तंज़ीम सलाह जे बानी चेयरमैन आजिज़ रहमतुल्लाह लाशारी साहिबु लोक अदब ते 46 किताब लिखिया आहिनि ऐं हू 46 किताबनि जो ख़ालिक़ु आहे ऐं हू हींअर तमामु सुगड़नि जी, पूरे पाकिस्तान जे सुगड़नि जी वॾी ख़िदमत करे। अच्छा, तव्हां पाण सुगड़ आहियो, त असांजे व्यूअर्स जे हवाले सां का शइ श्रंगार में या कंहिं सुगड़ पाइप जो जेको फन आहे हुन में का कन पढ़ी करे ॿुधाइण जी महिरबानी कयो त? सोणो उहो ई साॻियो, सोणो उहो ई साॻियो, नौकर नवां नवां, पियो थो हुकुम हलाए हर हर नवां नवां। कोकब, ही साईं सितारनि जा नाला आहिनि। कोकब कमर किरोड़े आजिज़ बंदा थी आया, वहदानियत जा वाह वाह वाॼा तन वॼाया, उभरनि लहनि था कई अख़्तर नवां नवां। सोणो उहो ई साॻियो, नौकर नवां नवां, पियो थो हुकुम हलाए हर हर नवां नवां। उन जी अमर में जिन्सूं 18,000 आहिनि, तारीफ़ लाइ तंहिंजे तुरतूं तयारु आहिनि, सव सोज़ जहिड़ा बि उन जा सगदर नवां नवां। सोणो उहो ई साॻियो, नौकर नवां। बगुणे सुगड़ हाकिम अली रिंद साहिबु सुगड़ तंज़ीमुनि जे हवाले सां, सुगड़नि जे ॿोली जी ख़िदमत जे हवाले सां, सुगड़नि जे फ़न, फ़िक्र, किरदार, शख़्सियतुनि ऐं जाग्राफ़ी जे हवाले सां ऐं सरकारी सतह ते उन्हनि जी जेका पज़ीराई या पालकी न हुजण जे हवाले सां पंहिंजे ख़्यालनि जो जेको आहे वीचार कयो। हाकिम अली रिंद जी हीअ ॻाल्हि ॿोल यकीनी तौर ते असांजे नसुलनि खे, असांजे माण्हुनि खे, सिंध दोस्त माण्हुनि खे जेको आहे हीअं सां हलाइणु खपे। ऐं व्यूअर्स, असांजी हीअ ॻाल्हि ॿोल, असांजो हीअ पैकेज, असांजो हीअ इंट्रो अगरि तव्हांखे पसंदि अचे त असांजे ख़ादिम इंफो टीवी खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं हाकिम अली रिंद जो जेको पैगाम आहे उनखे ॿियनि दोस्तनि ताईं शेयर कयो। पंहिंजो ऐं घर पासे वारनि जो ख़्यालु रखो। पंहिंजे मेज़बान ख़ादिम कलोड़ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।